अस्सलामुअलैकुम मां आहियां राज न्यूज़ टीवी ते प्रोग्राम तुंहिंजी यादि सां गॾु मोहम्मद क़ासिम अला हिन प्रोग्राम जी पेशकश कई आहे हाकिम अली लिगारी। हीउ प्रोग्राम सीनियर सहाफ़ी अब्दुल गफूर थेबो जे नाले सां पेश कयो पियो वञे। इंशाअल्लाह तव्हांखे पसंदि ईंदो। राज न्यूज़ टीवी सब्सक्राइब करियो ऐं घंटी खे दॿायो, अहिड़ा प्रोग्राम ॾिसंदा रहो। सिंध जी सुहिणी सरज़ब्ज़ खुशबूदार धरती जे टंडोलार ज़िले में अनेक शख़्सियतूं पैदा कयूं जिन पंहिंजे किरदार जे करे न सिर्फ़ु पंहिंजे ॻोठ, पंहिंजी बिरादरी, पंहिंजे मुल्क, पंहिंजी सिंध ऐं पंहिंजे ज़िले खे ऐं खेसि तइलीम ॾींदड़ उस्तादनि ऐं जनम ॾींदड़ पंहिंजे वालिदैन खे यानी माउ पीउ जो नालो दुनिया भर में रोशन कयो। उन्हनि अनमोल हीरनि सां भरियल टंडोलार ज़िले जी हिन धरती तहलके चंबुड़ जी यूसी दरिया ख़ान मरी जे फ़क़ीर मीर मोहम्मद थेबो ॻोठ जे दे झोल तपो ढालू में अहिड़े हिकु अनमोल हीरे 1977 में जनम वरितो। असां जंहिं शख़्सियत जी ॻाल्हि करे रहिया आहियूं उहा शख़्सियत असांजे सीनियर सहाफ़ी अदीब लेखक शाइर ऐं शूटिंग बाल जे आलमी रांदीगर मरहूम अब्दुल गफूर थेबो जी आहे, जंहिं शुरूआती तइलीम पंहिंजे ॻोठ मां हासिलु कई, जंहिं बैदि मिरपुर ख़ासि कैंपस हाई स्कूल में पढ़ियो, जंहिं बैदि सईदपुर थेबा लॻ तलहार में हासिलु कई। हिन सिंध लॉ कॉलेज में पूर्ण दाख़िला वरिती, LLB जो कोर्स मुकमल न करे सघियो। अब्दुल गफूर थेबो नंढपण खां ई लिखण पढ़ण जो शौक़ु हूंदो हो। हिन नंढपण में ई शाइरी करण सां गॾु मुकमल अदबी दुनिया में दाख़िल थी वियो। हिन जी शाइरी बि ॿारहाणे जो रिसालो हो जेको गुलफुल में शाया थी, जेका घणी छपी ऐं कहाणियूं पूर्ण छपियूं। हिन सिंधी रहबर डाइजेस्ट, महराण, मूमल सिंध, लाड़काणू, बख्तार डाइजेस्ट ऐं रूहानी डाइजेस्ट में मकाला ऐं मज़मून लिखिया, जेके पूर्ण शाया थिया। उन सां गॾु ही ॻोठ जो समाजी कमनि में तमामु घणो अॻभरो नज़र ईंदो हो ऐं हिन जी दोस्ती सिंध जे चपे चपे ते हुअण सां गॾु पंजाब, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा समेत पूरे मुल्क ताईं हुई। हिन पंहिंजे मुख़्तसर ज़िंदगी में समूरे पाकिस्तान जो सैर करे पूरो पाकिस्तान घुमी ॾिठईं। 1992 में पाकिस्तान जे तरफ़ां शूटिंग वॉलीबॉल खेॾण लाइ क़ौमी टीम में दाख़िल थियो। उन ई साल हिन हिंदुस्तान वञी 16 ज़िलनि जी क़ौमी टीम जी नुमाइंदगी कंदे मैचूं खेॾियूं, जंहिंमें हिन 10 मैचूं हारायूं ऐं 6 खटियूं। उन वक़्त जे भारतीय रांदियुनि जे वज़ीर 5 स्टार होटल में हिन जी दावत कई, जंहिं में वज़ीर ख़ुसूसी अब्दुल गफूर थेबो सां घणो वक़्तु गुज़ारियो। जंहिं बैदि हिन इख़बारनि ऐं रिसालनि लाड़ो कयो ऐं हिन मुख़्तलिफ़ इख़बारनि ऐं रिसालनि जी नुमाइंदगी पूर्ण कई, जंहिंमें सच लिखण जे ॾोह में केतिरनि ई पीरनि, रईसनि, वॾेरनि मथनि जड़तू केस बि कया, जिन जूं फतवाऊं संदसि हक़ में वयूं। उन ई बैदि पंहिंजे सौट बहितरीन लेखक तारीख़दान फ़तेह मोहम्मद थेबो खे आज़ाद सहाफ़त जी दुनिया में आणे हफ़्तेवार इख़बार वलहार जो अजरा कयो, जंहिंजो पाण सब एडिटर रहियो पर ॼणत मालिक रहियो। उन इख़बार में संदसि सियासी, समाजी, तारीख़ी ऐं जाग्राफ़ियाई अदबी कालम वॾी मनता माणी। अब्दुल गफूर थेबो कलम जॾहिं लिखणु पवंदो हो त एतिरो त प्रकार ऐं ॼाण जो भंडार हूंदो हो जो वॾनि वॾनि बोतारनि जा छक्का छॾाए छॾींदो हो। 2008 धारे पाण सहाफ़त खे अलविदा चई छॾियो, जॾहिं त उर्दू जी रोज़नामा, मॉर्निंग स्पेशल ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ अख़बारनि में पूर्ण हिन कमु कयो। उन खां अॻु 1988 में हिन जेल भरियो तहरीक में हिसो पूर्ण वरितो ऐं 6 महीना जेल में बंदि रहियो। पाण GM सैद जो लाडलो हो ऐं बशीर कुरैशी शहीद बि तमामु घणो वेझो रहियो। हिन पंहिंजे औलाद खे तइलीम ॾियारण जो वॾो फ़िक्रु हूंदो हो ऐं अब्दुल गफूर थेबो पंहिंजे औलाद खे तइलीम ॾियारे राति ॾींहुं हिकु करे छॾी। पहिरियों पुटु मंसूर लतीफ़, ॿियो आज़म हालार, टियों ग़ुलाम मुस्तफ़ा, चोथों अब्दुल समद ऐं 5हीं न्याणी आहे। संदसि चोथे नंबर पुटु अब्दुल समद थेबो मेडिकल में 2nd डिवीज़न पूरी सिंध में 8 नंबर ते आयो, जंहिं करे मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां मेडिकल जी ऑफर थी आहे। यादि रहे त हिकु वॾेर के घराणे जो फ़र्दु हो जंहिं पंहिंजे औलाद खे तइलीम ॾियारी ऐं अब्दुल समद खे मेडिकल जी एंट्री टेस्ट ते विहारे। जेके वॾेरनि खे जाहिल ऐं ॼट लिखनि ऐं चवनि था, उन्हनि जे मुंहं ते हिकु ज़बरदस्त लॻंदड़ चमाट आहे। हिन खे आसार क़दीम नवारदात ऐं सिकनि सां पिणु दिलचस्पी हुई। हीउ आख़िरी ॾींहुं पंहिंजी बिरादरी ऐं ज़मीनदारी सां सैलाड़ियल हो ऐं अफ़सोस जो ही ऐन जोबन जवानी में 40 सालनि जी ॼॿार में कैंसर जे जहिड़े मूज़ी मर्ज़ में वकोड़जी वियो ऐं कुझु अर्सो
बीमार रहण बैदि 7 सेप्टेम्बर 2019 में ही वफ़ात करे वियो। खेसि संदसि सैयद समन शाह रिज़वी में क़ब्रिस्तान में सुपुर्द कयो वियो। दुआ आहे त अल्लाह पाक अब्दुल गफ़ूर थेबो खे जन्नतुल फ़िरदौस में अला मक़ाम अता फ़रमाए ऐं पोयरनि खे सबुर जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहो अॼु जो प्रोग्राम तुंहिंजी यादि अब्दुल गफ़ूर थेबो जे नाले। असांजे राज़ न्यूज़ TV चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं घंटी खे दॿायो जीअं अहिड़ा मुनफ़िद प्रोग्राम तव्हां ॾिसंदा रहो। त पोइ इजाज़त ॾिना मोहम्मद क़ासिम मल्ला खे। अल्लाह हाफ़िज़। ईंदड़ नए प्रोग्राम सां गॾु वरी शामिलु थींदासीं।